हाय मामा, कहीं जा रहे हो क्या? वञा अरे अरे तो अरे वञा अरे तो अरे 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 कम सां नहीं वञा नहीं तो न मामा नहीं वञा न, माफ़ी तो। माफ़ी माफ़ी माफ़ी, मां सिंधीअ में ई ॻाल्हाईंदुमि। हा ईअं जल्दी चओ जेको चवणो अथई, मूंखे वञिणो आहे कंहिं कम सां। मामा हाणे जल्दी कयो, 5000 ॾियो, गणपति जो चंदो। 5000? अच्छा वे हा वधीक थोड़ी, सिर्फ़ 5000 मामा। 3-4 लख ख़र्च आहे, पाण में सभु दोस्त मिली करे कयूं था। वॾी गणपति, डेकोरेशन, लाइटिंग्स, डीजे, वॾे में वॾो सेट, ऐं ॿिया बि केतिरा ई ख़र्च आहिनि यारनि ॾींहंनि जा नंढा वॾा। अरे मामा ये तो कुछ भी ना आहे, ॿिया माण्हू त 10-10 लख ख़र्च कंदा आहिनि गणपतिअ में। वाह संजू पुट वाह, तूं त वॾो थी वियो। अरे बेवकूफ़ो, गणपति वॾी हुजे या नंढी, ख़र्च 3 लख हुजे या 3000, पूजा थींदी आहे। गणपति कॾहिं नथो चए त मुंहिंजे मथां एॾो ख़र्च कयो, तंहिंखां इन पैसनि सां उन 3 ॿारनि जे परिवार जी कुझु मदद कयो, जिन जा ॿार हाल ई में लाइट जो करंट लॻण जे करे हिन दुनिया मां हली विया। सोच पुट सोच। अरे तव्हां मज़ा कंदा ऐं उन्हनि जे घर में छा हाल हूंदो, उहे बि त तव्हां मां हिकु हुया। हाँ मामा, तव्हां शायदि सही था चओ। मां पंहिंजे ग्रुप में त सभिनी खे ॿुधाईंदुमि, पर ॿियनि ग्रुपनि में सभिनी खे इहो सम्झाईंदुमि। तव्हां सही था चओ। हा पुट हा, छा लॻो ॿिया बि सम्झनि। गणपति बापा मोरिया। गणपतिअ जो त्योहार असां सभिनी खे मल्हाइणु खपे ऐं हर सुठे कम जी शुरूआति गणपति जी पूॼा सां ई थींदी आहे। त छो न हिन दफ़े गणपति विहारण सां गॾु कंहिं सुठे कम जी शुरूआति कयूं। वॾियूं वॾियूं गणपतियूं जूं मूर्तियूं, वॾा मंडप, डीजे, बैंड, फटाका ऐं अहिड़ा केतिरा ई ख़र्च आहिनि जिन में कंहिंजो बि भलो न थियो आहे। त हिन दफ़े ही ख़र्च घटाए कंहिं ग़रीब जी या कंहिं ज़रूरतमंद जी मदद कयूं। हर साल असां पंहिंजी आस्था सां गणपति जूं वॾियूं मूर्तियूं, वॾा मंडप ऐं घणो कुझु कयूं था, पर हर साल कोई न कोई पंहिंजी जान विञाए थो। कॾहिं गणपति विसर्जन में त कॾहिं फटाकनि जे बाहि में, कॾहिं मंडप किरण सां त कॾहिं लाइट जा करंट लॻण सां। हाल ई में उल्हासनगर जे 3 ॿारनि जी जान वई लाइट जो करंट लॻण जे करे। छा हिन में उन्हनि जी काई ग़लती हुई? छा हिन में लाइट वारनि जी का ग़लती हुई? छा इहो गणपति जी वॾी मूर्तिअ जे करे थियो? ॾोह कंहिंखे ॾियूं, जवाबु कंहिंखां वठूं? ग़लती कंहिंजी बि हुजे, हादसो ॿुधाए करे न थींदो। अहिड़ो हादसो कॾहिं बि किथे बि ऐं कंहिंसां बि थी सघंदो आहे। असां नथा चऊं त गणपतिअ जो त्योहार न मल्हायो, पर सतर्कता ऐं सावधानी असांखे पाण खे ॾिसणी आहे। वेंदे वेंदे असां हर ग्रुप खे इहे विनंती कंदासीं त असांजी सिंधी ॿोली ऐं सिंधियत लाइ ज़रूरु कुझु कयो। असांखां हिन एपिसोड में चवण में कुझु ग़लती थी हुजे त असांखे माफ़ कंदा। जय झूलेलाल। जय झूलेलाल।